प्राडेगी लोड शेडिंग ते के इलेक्ट्रिक का रिपोर्ट तलब करे वती है। नेपरा अमलदारन मूजब के इलेक्ट्रिक सख्त गर्मी में लोड शेडिंग करे रही है। लोड शेडिंग शेड्यूल ते अमल न पियो कयो वने। नेपरा अमलदारन जो चवण हो तो मुख्तलिफ इलाइक़नि मां देर सां फॉल्ट ख़त्म करण जूं बि शिकायतूं मिलियूं आहिनि। नेपरा अमलदारन जो चवण हो त के इलेक्ट्रिक लोड शेडिंग बाबति नेपरा में रिपोर्ट जमा कराई। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नाज़रीन, नेपरा डिघी लोड शेडिंग ते के इलेक्ट्रिक का रिपोर्ट तलब करे वती है। नेपरा अमलदारन मूजब के इलेक्ट्रिक सख्त गर्मी लोड शेडिंग करे रही है। लोड शेडिंग शेड्यूल ते अमल न पियो कयो वने। नेपरा अमलदारन जो चवण हो तो मुख्तलिफ इलाइक़नि मां देर सां फॉल्ट ख़त्म करण जूं बि शिकायतूं मिलियूं आहिनि। नेपरा अमलदारन जो चवण हो त के इलेक्ट्रिक लोड शेडिंग बाबति नेपरा में रिपोर्ट जमा कराई। अहम ख़बर अवां ताईं पहुंचायूं पिया। नेपरा डिघी लोड शेडिंग ते के इलेक्ट्रिक का रिपोर्ट तलब करे वती है। नेपरा अमलदारन मूजब के इलेक्ट्रिक सख्त गर्मी में लोड शेडिंग करे रही है। लोड शेडिंग शेड्यूल ते अमल न पियो कयो वने। नेपरा अमलदारन जो चवण हो तो मुख्तलिफ इलाइक़नि मां देर सां फॉल्ट ख़त्म करण जूं बि शिकायतूं मिलियूं आहिनि। नेपरा अमलदारन जो चवण हो त के इलेक्ट्रिक लोड शेडिंग बाबति नेपरा में रिपोर्ट जमा कराई।